अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द टियों। परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले ताल के टंडे अलायार मां मोहम्मद खान लिगारीअ खां मिली। कहाणी आहे रूह अफ़ज़ा शहज़ादी ऐं 7 सिरियो देव। कंहिं ज़माने में हिकिड़े मुल्क ते को बादशाह हुकूमत कंदो हो। खेसि हिकिड़ो सदा मलूक शहज़ादो बि हो जो पंहिंजी बहादुरी ऐं सूंहं करे सॼे मुल्क में मशहूरु हो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो पंहिंजे दोस्त वज़ीरज़ादे सां गॾु सैर शिकार कयो पियो मोटियो त हिकिड़ो पीर सन काठियर मिलियुनि, जंहिंखे हिन चयो त महिरबानी करे मूंखे काठियूं त खणायो। पर हिननि संदसि ॻाल्हि ई कान ॿुधी। चए असीं तकिड़ा आहियूं। तंहिं ते पीर सन काठियर चयो त अहिड़ा तकिड़ा आहियो ॼण त रूह अफ़ज़ा शहज़ादीअ सां शादी करणी अथव। शहज़ादी खणी घोड़ो झलियो ऐं पीर सन खे चयईं त परिया मुड़ुस हाणे वेंदासीं ॿियो ॾांहुं। ईअं चई वज़ीरज़ादे समेत महलात में आयो ऐं अची पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा साईं मूंखे मोकल ॾियो तव्हां रूह अफ़ज़ा शहज़ादीअ सां शादी करे अचां। पिणसि खेसि घणो ई रोकियो, पर शहज़ादे चयुसि त जे आउं शादी कंदुसि त रूह अफ़ज़ा शहज़ादीअ सां, न त हींअर ई थो पाण खे मारियां। लाचार बादशाह खेसि अछे ॻाढ़े जूं खुर्ज़िनूं भरे ॾिनियूं ऐं वज़ीरज़ादे खे साण करे वञण जी इजाज़त ॾिनई। वज़ीरज़ादो ऐं शहज़ादो ॿई ॼणा सही संभरी हथियार पवार खणी सामूंडी घोड़नि ते चढ़ी शहज़ादी रूह अफ़ज़ा जी ॻोल्हा में रवाना थिया। मंज़िलुनि ते मंज़िलूं कंदे हिकिड़े अहिड़े ऋण पट में अची निकिता जिते पाणी बि कोन हो। हिननि खे उञ बि ॾाढी लॻी हुई। ओचितो परे खां खेनि हिकिड़ो खूह ॾिसण में आयो। कई ओॾां विया। खूह तमामु ऊन्हो हो, जंहिंमें माण्हू चाढ़ीअ तां लही वञी पाणी पीअंदा हुआ। वज़ीरज़ादे ख़्यालु कयो त अहिड़े क़िस्म जा खूह ख़तरे खां ख़ाली न हूंदा आहिनि। तंहिं करे शहज़ादे खे चयईं त शहज़ादा तूं तरस त आउं हेठि लही वञा। वज़ीरज़ादो जॾहिं पाणीअ वटि पहुतो त ॾाढो ख़ुशि थियो। हथ मुंहुं धोई पाणी पीताईं साम्हूं जो खणी ॾिसे त सुभान अल्लाह, हिकिड़ी ख़ूबसूरत शहज़ादी जी तस्वीर पथर ते उकिरी पई आहे। वज़ीरज़ादो अचरज में पइजी वियो त हीउ कहिड़ो राज़ आहे। वरी ख़्यालु कयईं त शहज़ादो बि पाणी पीअण लाइ ईंदो, सो उहो जेकॾहिं हीअ तस्वीर ॾिसंदो त मथसि आशिक़ थी पवंदो, पोइ वरी नए आज़ार में फासिजी वेंदासीं। तंहिं करे छा कयईं जो उन जी तस्वीर ते गप हणी ॿाहिरि निकिरी आयो ऐं शहज़ादे खे पाणी पीअण लाइ हेठि मोकिलियईं ऐं उहो बि चयाईंसि त शहज़ादा खूह में घणो निहारजांइ न। शहज़ादे खूह में लही वञी पाणी पीतो। उते दिलि में ख़्यालु कयईं त वज़ीरज़ादे मूंखे निहारण खां छो रोकियो ऐं आउं बि त ॾिसां आख़िर आहे छा। हेॾां होॾां निहारियईं त हिकिड़े हंधि ताज़ी मिटी लॻल नज़र आयसि। शहज़ादे उन ते पाणीअ जा छंडा हणी मिटी साफ़ कई त हिकिड़ी तस्वीर नज़र आयसि, जंहिंखे ॾिसण सां शहज़ादे जा होश ख़ता थी विया ऐं उन ते आशिक़ थी पियो ऐं बेअख़्तियार चवणु लॻो त हिकिड़नि खे हिकिड़ी, ॿियनि खे ॿी, वाह जा सूरत ऐं मूरत ॾिठीसीं। गचमल गुज़री वई पर शहज़ादो ॿाहिरि निकितो ई कोन। तंहिं ते वज़ीरज़ादो हेठि लही वञी ॾिसे त शहज़ादो उन जी मूर्तीअ ते मस्तु थियो वेठो आहे ऐं वराए वराए पियो चए त हिकिड़नि खे हिकिड़ी, ॿियनि खे ॿी, वाह जा सूरत ऐं मूरत ॾिठीसीं। घणनि हीलनि ऐं सम्झाइण खां पोइ रिधो ऐं वज़ीरज़ादे सां गॾिजी ॿाहिरि आयो। गजपंध करण खां पोइ हिकिड़े शहर जे ॿाहिरें दरवाज़े ते अची पहुता। उन जे दरवाज़े ते बि साॻिए खूह वारी तस्वीर ॾिठऊं। ॾाढा हैरान थिया। वरी अंदरि वञी ॾिसनि त मार सभिनी माण्हुनि जा वेस कारा आहिनि। पुछा ॻाछा करण ते ख़बर पियनि त उन जे मुल्क जे बादशाह जी धीअ शहज़ादी रूह अफ़ज़ा अॼु खां 12 महीना अॻु हितां हिकिड़े 7 सिरियो देव खणी वियो आहे। उन जे ग़म में मुल्क जी उहा हालत आहे। वरी हिकिड़े चौसूल ते आया त उते पिणु उहा तस्वीर ॾिठऊं। शहज़ादो उहा मूरत ॾिसी पाण झले न सघियो ऐं बेअख़्तियार थी चवणु लॻो त हिकिड़नि खे हिकिड़ी, ॿियनि खे ॿी,
वाह जा सूरत ऐं मूरत ॾिठीसीं। पोइ त शहज़ादो चौसूल मां थियो दरवाज़े वटि अचे ऐं दरवाज़े तां थियो चौसूल में अचे। वज़ीरज़ादे घणो ई सम्झायुसि पर वरियो कुझु बि कोन। घोड़े अची वञी रस्ते में चरा विझी छॾिया हुआ। माण्हू सभु हैरान हुआ। वज़ीरज़ादो लाचार थी बादशाह वटि वियो ऐं शहज़ादे जे पारां बादशाह खां संग जी घुर कयई। बादशाह चयुसि त उहा केतिरनि ॾींहंनि खां सत सिरो देव खणी वियो आहे। बाक़ी हुनजी नंढी भेण नवरस उन खां बि सुहिणी आहे। जे क़बूल करियो त मूंखे मंज़ूरु आहे। वज़ीरज़ादे उहा हक़ीक़त अची शहज़ादे खे ॿुधाई, पर शहज़ादो ॿी बासे ई न। तंहिं ते वज़ीरज़ादो वरी बादशाह वटि आयो ऐं चयईं त मूंखे उन इहे सत सिरे देव जे रहण जो ॾसु पतो मिले त आउं ओॾांहुं वञा। बादशाह ऐं दरबारियुनि खेसि घणो ई सम्झायो त ओॾांहुं न वञ, उहो ख़्यालु दिलि मां कढी छॾ। पर वज़ीरज़ादे खां शहज़ादे जी अहिड़ी हालत ॾिठी कान थी, सो बादशाह जी ॻाल्हि न मञाई। जंहिं ते हिन खेसि हिकिड़ो माण्हू ॾिनो, जंहिं खेसि वठी वञी सत सिरो देव जे हद में छॾियो। गजपंध खां पोइ हू वञी हिकिड़ीअ चुर वटि पहुतो। अंदरि घिड़ी वञी ॾिसे त हिकिड़े आलीशान महलात लॻी पई आहे, जंहिंमें हिकिड़ी ख़ूबसूरत शहज़ादी पलंग ते सुती पई आहे। हिन वधी वञी ॾिठो त उहा ई खूह ऐं शहज़ादे वारी तस्वीर वारी शहज़ादी रूह अफ़ज़ा हुई। हिन शहज़ादी खे सुजाॻ कयो, जंहिं दांह करे खांसि पुछो त ऐं इंसान, तोखे कहिड़ी खुटी खंयो आहे जो हिते आयो आहीं? इजो तव्हांखे राकास आयो ऐं ज़रियूं ज़रियूं करे छॾींदुई। तंहिं ते वज़ीरज़ादे चयो त उन जे राकास खे ॾिठो वेंदो, तूं उहो ख़्यालु न कर, आउं तोखे वठणु आयो आहियां। तयारु थी उन ते रूह अफ़ज़ा शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी ऐं हिकदमि भाकुर खणी विधाईंसि। मगर वज़ीरज़ादे खांसि जुदा थी चयो त शहज़ादी, तूं मुंहिंजे शहज़ादे जी अमानत आहीं, जंहिंजी हालत तुंहिंजे इश्क में तमामु ख़राब थी वई आहे। उहो ॿुधी रूह अफ़ज़ा बि पर पुठ शहज़ादे ते आशिक़ थी पई ऐं वज़ीरज़ादे खे चयईं त हाणे जल्दी मुंहिंजी देव खां जिंदु छॾाए ऐं मूंखे उन वटि पहुचाए। वज़ीरज़ादे शहज़ादीअ खे चयो त तूं देव खां पुछ त संदसि साहु किथे आहे, पोइ आउं पाण ई थो उन जो इलाजु करियां। शहज़ादी चयो त इहो कमु मुंहिंजो। पोइ वज़ीरज़ादो पाण लिकी वञी वेही रहियो। का महिल कान गुज़री त ओचितो मींहुं वसणु लॻो, जंहिंखां पोइ ठिकरियुनि जो तूफ़ान लॻो। जॾहिं उहे बंदि थिया तॾहिं हिकिड़े सत सिरियो देव अची उते प्रगट थियो। अचण सां आदमबूई करणु लॻो। तंहिं ते रूह अफ़ज़ा शहज़ादी चयुसि त मुंझी त कोन पियो आहीं, हिते आदम जो पाछो बि कोन पए। वरी जो साणसि मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कयई त देव रिझी पियो ऐं उहो ख़्यालु ई लही वियुसि। नेठि शहज़ादी खां पुछो त ऐं देवनि जा बादशाह, तूं घणो करे ॿाहिरि थो रहीं, साह ते कंहिंजो भरोसो कोन्हे, हलंदे हलंदे किथे मरी पए त पोइ मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। तंहिं ते देव खेली चयुसि त उन जो तूं को बि फ़िक्र न कर, मुंहिंजो रूह हिकिड़ीअ मण में आहे जा फलाणे बयाबान में रखी आहे। उन ताईं कंहिं इंसान त छा पर जिननि ऐं भूतनि जो पहुचण बि मुश्किल आहे। ॿी ॻाल्हि त उहा रोज़ु राति जो ॾिसणु वेंदो आहियां ऐं उन ते वञी पहिरो ॾींदो आहियां। शहज़ादी रूह अफ़ज़ा उहो ॻुझ वठी ॾाढी ख़ुशि थी। पोइ देव कुझु देरि वेही हलियो वियो। देव जे वञण खां पोइ वज़ीरज़ादो ॿाहिरि निकितो ऐं शहज़ादीअ खां अहवालु वठी उन जे रिण पट ॾांहुं रवानो थियो। हलंदे हलंदे हिनखे केतिरा ॾींहं गुज़री विया। आख़िर हिकिड़े ॾींहुं हिकु तमामु वॾे रिण पट में पहुतो। उते खेसि राति बि पइजी वई, सो हिकिड़े वण जे हेठां राति गुज़ारण लाइ वेही रहियो। जॾहिं गच राति गुज़री तॾहिं वज़ीरज़ादे ॾिठो त हिकिड़े पासे खां रोशनी पई अचे। हीउ बि लिकी लिकी उन जे पासे वियो। उते वञी ॾिसे त पट में हिकिड़ी मण पई आहे, जंहिंमां उहा रोशनी पई अचे ऐं साॻियो सत सिरो देव पियो उन जे चौगिर्द फेरा ॾिए। उते वज़ीरज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं वेही अटकल वीचारणु लॻो त कहिड़े नमूने सां देव खे ख़तमु कजे। नेठि घणो वीचारण खां पोइ हिकिड़ी अटकल सुझी आयसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो ई भरवारे शहर ॾांहुं वियो, जिते हिकिड़े लोहार वटि वियो ऐं खेसि चयईं त हिकिड़ी अहिड़े नमूने जी टुटंगी ठाहे ॾे जंहिंमें हेठि वेठल खे को बि ईज़ा न रसे ऐं ॿिए खे अहिड़ो सोघो झले जो जीअं छॾाइण जी कोशिशि करे तीअं फासे, तव्हांजो पूरो थी वञे। लोहार खां 100 रुपया वरिता
ऐं शाम ताईं टिटंगी ठाहे ॾियण जो अंजाम कयईं। शाम जो लोहार खां टिटंगी वठी ही सिधो उन ई रिण पट ॾांहुं रवानो थियो। जॾहिं राति थी तॾहिं साॻीअ महिल सतसिरो देव आयो। वज़ीरज़ादे वझ वठी पाण खे टिटंगीअ में लिकाए वञी उन मण मथां वेही रहियो, जंहिं करे तमामु ऊंदहि थी वई। मण जे ढकजण सां देव जूं रड़ियूं शुरू थियूं। सिधो टिटंगीअ ते हमिलो कयईं, पर उहो उन में क़ाबू थी वियो। जीअं छॾाइण जी कोशिशि ते कयईं तीअं थिए क़ाबू थियो। एतिरे में वज़ीरज़ादे खणी मण ते हथु रखियो, पोइ अची देव जो साहु मुंझियो। देव जी रड़ हेठि रण मथे तव्हांजो फतकी फतकी साहु ॾिनई। पोइ पाण ॿाहिरि निकितो ऐं मण खीसे में विझी देव जो कन ऐं पुछ वढे वापसि रवानो थियो ऐं 2-3 ॾींहंनि में अची शहज़ादी रूह अफ़ज़ा वटि पहुतो, जेका हिन खे सही सलामत ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। ॿिए ॾींहुं वज़ीरज़ादो ऐं शहज़ादी रूह अफ़ज़ा ॿई सही संभरी देव जी मिल्कियत ऐं सामान खणी वापसि रवाना थिया। हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं कंहिं दरिया वटि अची पहुता, जिते अॻे ई कंहिं बादशाह जा ॿेड़ा बीठा हुआ। उन जे बादशाह जी रूह अफ़ज़ा ते नज़र पइजी वई, सो मथस आशिक़ थी पियो। त यकदमि हुकुम ॾिनो त कंहिं बि तरह विढ़ी जुड़ी बि उहा शहज़ादी आणे ॾियो। बसि रुगो हुकुम जी देरि हुई। बादशाह जे माण्हुनि वीचारे वज़ीरज़ादे खे मारे कुटे खांसि शहज़ादी ऐं मण फुरे ॿेड़नि में चढ़ी रवाना थी विया। शहज़ादीअ घणियूं ई दाहूं कूकूं कयूं, पर वरियो की बि कीन। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह शहज़ादी रूह अफ़ज़ा खे शादीअ लाइ चयो, पर हुन चयुसि त आउं तोसां 12 महीननि खां पोइ शादी कंदुसि ऐं तूं अॼु खां वठी ख़ैरात शुरू कर, जा 12 महीननि ताईं हले, जीअं सभु को हितां राज़ी थी वञे। बादशाह खे त रुगो हुकुम करण जी देरि हुई। यकदमि ख़ैरात शुरू थी वई। सॼे मुल्क में उहा ख़बर पखिड़िजी वई त फलाणे बादशाह वटि ख़ैरात पई हले, सो परे परे जा माण्हू उते अचण लॻा। होॾां वरी शहज़ादे जी उहा हालत हुई जो ॾाढी वॾी वार अणबा बुत में ॻरी कंडा थी वियो ऐं घोड़ो बि अभरो थी वियो हुउसि। सॼो शहर हिन खे चरियो करे छॾींदो। हिकिड़े ॾींहुं उन जे शहर जे माण्हुनि ख़्यालु कयो त अॼु हली ख़ैरात खाई अचूं। तंहिं ते कनि सलाह ॾिननि त छो न चरीअ खे बि वठी हलूं। आख़िर रीए रेंबे हिन खे बि वठी आया। जंहिं वक़्तु हिन खे खाधो ॾिनऊं त हिन छा कयो जो 2 गिरह खणी वात में हणी चयईं त खणूं पंहिंजो खाधो। इहा ख़बर जॾहिं शहज़ादी रूह अफ़ज़ा ताईं पहुती, तॾहिं चवाए मोकिलियईं त को बि शख़्स हितां नाराज़ थी न वञे। आउं ख़ुदि उन ई शख़्स सां ॻाल्हाईंदुसि ऐं मानी खाराईंदुसि। पोइ बानी साण करे हिन वटि आई ऐं चयईंसि त ए दरवेश, कहिड़ो सबबु आहे जो तूं मानी नथो खाईं। जॾहिं शहज़ादे मुंहुं मथे खणी हिन खे ॾिठो त बे अख़्तियार वात मां निकिरी वियुसि। हिकिड़नि खे हिकिड़ी, ॿियनि खे ॿी, वाह जा सूरत ऐं मूरत ॾिठीसीं। उहे लफ़्ज़ ॿुधी शहज़ादीअ हिन खे सुञातो ऐं हिन खे हथनि सां मानी खाराए घोड़े खे गाह मोकिले पाण महलात में मोटी आई। पोइ शहज़ादी अकेलाईअ में शहज़ादे खे सॾाए खेसि दिलदारी ॾिनी ऐं उहा सलाह कयऊं त तुंहिंजो घोड़ो थकल आहे जो पाण ॿिनि खे खणी कोन सघंदो, तंहिं करे अॼु राति जो आउं बादशाह खे पाण वटि घुराईंदुसि ऐं ओॾी महिल तूं महलात जे हेठां अची बादशाह खां सामूंडी घोड़े ऐं बादशाही वॻे जी ख़ैरात घुरजांइ। पोइ ॿीअ राति पाण उन ई ते सवार थी हलंदासीं। राति थी त शहज़ादीअ बादशाह ॾे माण्हू मोकिलियो त हींअर जो हींअर मूं वटां थी वञ। उहो ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं सिधो शहज़ादीअ ॾे आयो। अञा ॾाकण जे ॾाके ते पेर ई मस रखियईं त शहज़ादी घोड़े ऐं बादशाही वॻे जी सदा हईं। तंहिं ते बादशाह खेसि चयो त फ़क़ीर, सुबुह जो अचिजे। अंदरि दाख़िल थियण ते शहज़ादीअ पुछियुसि त कंहिंसां थिए ॻाल्हायव। बादशाह चयो त हिकिड़ो फ़क़ीर हो जंहिं घोड़ो ऐं बादशाही वॻो थिए घुरियो। तंहिं ते शहज़ादीअ पुछियुसि त हुनखे कहिड़ो जवाबु ॾिनव। बादशाह चयुसि त सुबुह जो अचण लाइ चयो अथमि। तंहिं ते शहज़ादीअ चयुसि त सुभाणे आउं तोसां शादी कंदसि, तंहिं करे सवाली ख़ाली हथे न मोकिल। हिन जो हींअर ई सवाल पूरो कर। बादशाह शहज़ादीअ जो राज़ ॾिसी यकदमि हुकुम कयो त फ़क़ीर खे बादशाही वॻो ऐं सामूंडी घोड़ो ॾिनो वञे। उन खां पोइ शहज़ादीअ चयुसि त आउं तोसां शादी हिकिड़ी शर्त सां कंदसि त मुंहिंजी मण फलाणे शख़्स वटि आहे, जा मूंखे हींअर ई घुराए ॾे। बादशाह यकदमि उन माण्हूअ ॾे सिपाही मोकिलियो त मण कीअं बि करे हींअर पहुचाए।
न त फांसीअ ते चाढ़ींदासीं। ख़ैर ॻाल्हि खुटी थी त मण बि अची हाज़िर थी। उहा शहज़ादीअ पंहिंजे कब्ज़े कई ऐं पोइ बादशाह खे चयईं त हाणे वञी शादीअ जो बंदोबस्तु कर। बादशाह वञी शादीअ जी तयारी करणु लॻो। ॿीअ राति वझ वठी शहज़ादो ऐं शहज़ादी रूह अफ़ज़ा सामूंडी घोड़े ते चढ़ी रवाना थी विया। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि अची ॾिसनि त वज़ीरज़ादो बेहोश पियो आहे। तंहिंखे पाणीअ जा छंडा हणी सुजाग करे होश में आंदाऊं। वज़ीरज़ादो ॿिन्ही खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। 2-4 ॾींहं उते रही पोइ गॾिजी बादशाह वटि आया। बादशाह हिननि सभिनी खे जहिड़ो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। पोइ सॼे शहर में ख़ुशियूं थी वियूं। माण्हुनि ख़ूब खाधो पीतो। 8 ॾींहुं बादशाह शहज़ादे ऐं शहज़ादी रूह अफ़ज़ा जी वज़ीरज़ादे ऐं नौरस शहज़ादीअ जी शादी कराई। तमामु घणा ॾाज ॾेवण ॾेई रवानो कयो। ॿई ॼणा पंहिंजो सदा मलूक वञू वठी अची पंहिंजे मुल्क रसिया। पोइ त सभु हिक ॿिए सां गॾिजी ख़ुशि थिया। बादशाह वरी बि पंहिंजे पुट ऐं वज़ीरज़ादे जी शाही सर्कस कई जंहिंमें कई माण्हू शरीक हुआ। काल्ह उहा ॼञ ॾिठीसीं त हितां पे वई।